जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो हिकु दफ़ो वरी स्वागत आहे। अॼु जो विषय तमामु ई गंभीर आहे। अॼु जो विषय तमामु ई वीचार करण हेतु आहे कि अॻे जे वक़्त में या कॾहिं बि पाण न्यूज़ ॾिसूं था, अख़बार पढ़ूं था कि हीअ चोरी हिन सां थी, हिन में का कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चोरी सभिनि सां थींदी आहे, नुक़सानु सभिनि जो थींदो आहे, पर हाणे जेकी चोरी चकारी ऐं पंहिंजे बैंक मां पैसनि मां खातनि मां पैसा पिया निकिरनि, उहा चोरी ॿी तरह जी पई थिए। त असांजे सिंधी समाचार राजस्थान ते मैसेज आया आहिनि कि हिन जे विषय में बि तव्हां असांखे जानकारी ॾियो कि छा पियो थिए ऐं कीअं सतर्क ऐं सावधान रहणो आहे। त अचो पाण सिंधी समाचार राजस्थान ते इन खे ॾिसूं, सम्झूं ऐं सतर्क रहूं कि पाण इन अपराध थियण खां पहिरीं संभली वञूं। राजधानी दिल्ली जे शहर में हिकु व्यापारी सां इहो कार्य थियो आहे। उन जे हेतु तव्हांखां संपर्क करे तव्हांखे इहा जानकारी ॾियण लाइ अॼु असां सिंधी समाचार राजस्थान ते ॿुधायूं था कि हिकु व्यापारी सां कंहिं उन्हनि खे कॉल कयो। पहिरें जे वक़्त में चईंदा हुआ OTP कंहिंखे शेयर न करो। हाणे उहा ॻाल्हि बि चवनि था पुराणी थी वई आहे। जीअं पाण पंहिंजा तरीक़ा मटंदा आहियूं त हुननि बि पंहिंजा तरीक़ा अलॻि करे रखिया आहिनि। त हिकु व्यापारी खे मात्र हिकिड़ो कॉल आयो हो ऐं हू कॉल ते हलो हलो कंदा रहिजी विया। त उन्हनि खे आवाज़ न पई आई त जेको उन्हनि जे साम्हूं हो उन्हनि वटि फ़ोन जो एक्सेस उन वटि अची वियो। उन सां उन्हनि जे खाते मां 50 लख रुपया कढी रखिया। इन जे कार्य पुठियां पुलिस लॻल आहे कि इहो कार्य आख़िर थियो कीअं। जीअं जीअं वक़्तु मटिजे पियो उअं चईंदा आहिनि न, पाण पंहिंजी दुकानुनि खे मटंदा आहियूं, तरीक़ा मटंदा आहियूं, त चोरनि बि पंहिंजा तरीक़ा मटे ॾिना आहिनि। उन्हनि OTP शेयर करणु, इहा सॼी ॻाल्हि सभिनि खे ख़बर पइजी वई आहे त माण्हू अवेयर थी विया आहिनि। हाणे उन्हनि ॿियो हथकंडो अपनायो आहे कि असां कॉल कंदासीं, साम्हूं ॿुधणु कोन ईंदो, हू हलो हलो कंदो ऐं हुनजे खाते मां सॼा पैसा निकिरी वेंदा। त पाण खे अवेयर रहणो आहे। जेको नंबर पंहिंजे अंदरि सेव आहे त पाण खे उहो फ़ोन खणणो आहे, न त थोरो रुकी वञिणो आहे, थोरो शांत थी वञिणो आहे। अगरि उनखे कमु हूंदो त WhatsApp ते तव्हांखे मैसेज कंदो, कुझु ॻाल्हि लिखंदो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी मुंहिंजो पंहिंजो आहे। त तव्हां कंहिं वॾे क्राइम में तव्हांजा पैसा ग़लति शयूं तव्हां थियण खां बची वेंदा। सतर्क रहूं, सावधान रहूं। पंहिंजे घर जी सुरक्षा पंहिंजे हथ में आहे। थोरो सो ध्यानु ॾियो। कंहिंजो बि अननोन कॉल अॼु खां पोइ न खणणो आहे, ध्यानु ॾियणो आहे। जय श्री झूलेलाल।